अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां हाज़िर आहियूं। नाज़रीन, अॼु दुनिया में बि ऐं पाकिस्तान में बि काफ़ी अहम डेवलपमेंट्स थियूं आहिनि। मिसाल तौरु दुनिया जे सतह ते हिकिड़ी अहम डेवलपमेंट पाकिस्तान जे हवाले सां हीअ थी आहे त FATF फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स पाकिस्तान जे स्टेटस बाबति अॼु उनखे फ़ैसिलो करणो हुयो। अॼु उनजे प्रेसिडेंट जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उन में ॿुधायो त पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में मौजूदु रहंदो ऐं पाकिस्तान खां इहो चयो वियो त पाकिस्तान जेके 27 नुक़्ता ॾिना विया हुआ जिन ते अमल दरामद करणो हो, जंहिंमें मनी लॉन्ड्रिंग खां वठी टेररिज़म खे कम्बैट करण लाइ मुख़्तलिफ़ क़दम खणा, उन्हनि ते काफ़ी कमु कयो आहे। पर ॿ तक़ाज़ाऊं वधीक हुयूं आहिनि। हिकिड़ी तक़ाज़ा इहा आहे त जेकी पाकिस्तान में सज़ाउनि ॾियण जो निज़ाम आहे उनखे बहितर करणो पवंदो, ऐं ॿियो इहो आहे त गॾियल क़ौमुनि तरफ़ां नामज़द कयल 1373 दहशतगर्द जेके आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियणो पवंदियूं। इंतिहाई अहम ॻाल्हि आहे। पाकिस्तान जे ग्लोबल जेकी सूरत हाल आहे उन में पाकिस्तान जे स्टेटस जे हवाले सां हीअ अहम डेवलपमेंट थी आहे। ऐं ॿी डेवलपमेंट मुल्की सतह ते इहा थी आहे त सिंध मां चूंडियल नुमाइंदा जेके GDA सां वास्तो रखंदड़ आहिनि, सरदार गौस बख्श महर, फहमीदा मिर्ज़ा साहिबा, अली गौहर महर साहिब ऐं कुझु ॿिया जेके MNAs आहिनि, उहे अॼु वज़ीर आज़म सां मिलिया आहिनि। उन्हनि उते जेके शिकायत कई आहे त सिंध में पुलिस स्टेट बणिजी वई आहे, पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थिए पई थी। इन हवाले सां बि उहा हिकिड़ी अहम मीटिंग थी आहे। उनखां सवाइ असांजी दिलि चवंदी त अॼु असीं अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते बि कुझु ॻाल्हि ॿोल कई। उनखां सवाइ सिंध यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि जो एहतजाज हलंदड़ आहे। उते फ़ीयुनि में वाधारो थियो आहे ऐं उनजे ख़िलाफ़ एहतजाज तमामु शदीद थियो आहे ऐं उहो सॼी सिंध खे मुतासिर करे थो। गुफ़्तगू इन हवाले सां बि कंदासीं। मूंसां गॾु स्टूडियो में आहिनि प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो साहब, इंटरनेशनल मामलनि जा एक्सपर्ट बि आहिनि ऐं यूनिवर्सिटी में पढ़ाईंदा रहिया आहिनि, इन जे करे तालुक़ु बणिजे थो पियो। टेलीफोन लाइन ते असीं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे बि शरीक कंदासीं। पर चांडियो साहिब, जेकॾहिं ॻाल्हि शुरू इहा कयूं त जेको अॼु GDA जे MNAs मुलाक़ात कई आहे, उहा ज़ाहिर आहे त पॉलिटिकल नोयत जी मुलाक़ात आहे न, उनजो इम्पैक्ट थींदो। दाऊं त इहे थियूं आहिनि त ज़ाहिर आहे त सिंध में पुलिस स्टेट बणिजी वियल आहे, पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थिए थी पई। पर मसइला त सिंध जा ॿिया बि आहिनि, उहे सभु डिस्कस थिया हूंदा या थियणु घुरिजनि। छा ॾिसो था? हाणे सियासतदान जॾहिं सियासतदान सां मुलाक़ात कंदो त ॻाल्हियूं सियासी ई थींदियूं ऐं उहे सियासी ॻाल्हियूं कंहिं हद ताईं जेको आहे सो उन्हनि जे पंहिंजनि पार्टी जे मुफ़ादनि ते थींदियूं, कंहिं हद ताईं जेको आहे सो जनरली पाकिस्तान लेवल ते थींदियूं। पर का बि अहिड़ी होप नथी रखिजे। मां खां जेकॾहिं तव्हां पुछो था त GDA अहिड़ी का ॻाल्हि जेका सिंध जंहिं मसइलनि खे मुंहुं ॾिए पई, फॉर एग्ज़ाम्पल जेका हिकिड़ी धारी आबादकारी आहे सिंध उनखे मुंहुं पई ॾिए। उनखां पोइ बरिया टाउन जो मसइलो आहे सिंध में, उहो मसइलो तमामु अहम आहे। उनखां पोइ जेके पुरअमन एहतजाज कंदड़ माण्हू हुआ उन्हनि ते दहशतगर्दी जा केस आहिनि। अहिड़ो केस ऐं अहिड़ी ॻाल्हि मां नथो सम्झां त GDA पुलिस स्टेट जी इहा डिस्कस थी हुजे। पुलिस स्टेट जी ॻाल्हि त हुननि कई आहे त सिंध में पुलिस स्टेट थी वई आहे, पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थिए पई थी। इहा ॻाल्हि पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जो जेसिताईं तालुकात इहा यको हलंदी अचे थी, जेका पार्टी हुकमरान पार्टी हूंदी आहे हिते जमहूरी क़दुर जेके आहिनि, जमहूरी वैल्यूज़ जेके आहिनि उहे मुतासिर थींदा रहंदा आहिनि। उन्हनि जी केयर बि उन्हनि जी न रखंदो आहे, का रेस्पेक्ट न कंदो आहे ऐं मुखालफ़त जी जेका आहे सा पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन बि थींदी। ऐं उनखां पोइ जेका आहे सा पुलिस एज़ अ टूल जेको आहे उहो अॼु न पर हर दौर में एज़ अ टूल पुलिस थींदी रही आहे, इस्तेमालु थींदी रही आहे हुकमरान जमायत जे फेवर में। छो न पियो मिसाल तौरु एतिरो डिसकॉन्टेंट छो आहे? जंहिं असां ॾिठो पियो त बहरिया वारो प्रोटेस्ट बि थियो पियो। पीपल्स पार्टीअ जी त सरकार आहे, पर ज़ाहिर आहे हीअ जेके ॿियूं अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे बि इन खां परे पे रहियूं। जंहिं नमूने सां माण्हुनि ते केस दाख़िल थिया आहिनि, हिकिड़ी FIR जा 22 केस, उनखे पॉलिटिकल पार्टी इवन अपोनेंट पार्टीज़ पीपल्स पार्टीअ जूं उनखे इस्तेमालु न करे सघी। इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे असांजे सूबे जी, ख़ासि तौर ते मां चवंदुसि सिंध जी, त उन जा जेके बि इलेक्टेड नुमाइंदा आहिनि अवाम जा, उहे अवाम जूं जेके असुल मसाइला आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि खे हू तरजीह नथा ॾियनि। हाणे इहो मसइलो ॾिसो धारी आबादकारी आहे या जेको हिकिड़ो बहरिया टाउन जो जेको मसइलो हो, उन ते उते पीपल्स पार्टी जी जेका आहे सा MNAs ऐं MPAs आहिनि, उते जेका हिकिड़ी वालार थिए पई, उते ज़मीनुनि ते कब्ज़ा थियनि पिया, उते जेके ॻोठ आहिनि उहे नथा पिया वञनि, उहे सभु जो सभु उन्हनि जे पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि जेके उते खटी आया आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ॾिसंदव त अपोज़िशन में लीडर ऑफ अपोज़िशन जेकॾहिं PTI जो हुजे, पर GDA जा जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ मेंबर आहिनि उन्हनि बि उते कंहिं बि क़िस्म जो आवाज़ु न उथारियो असेंबली में।
त हीउ हेॾो जेको आहे सो वाक़ियो थियो आहे या हिकिड़ा कूड़ा केस जेके दाख़िल थिया आहिनि उन ते ॾाढो डिस्टेंस आहे। मिसरण पीपल्स पार्टी त हुकूमत में आहे उहा न वेंदी, पर हीअ मिसरण हीअ जेके हिननि जा कंहिं ज़माने सां हुकूमत जा मुखालिफ़ आहिनि त हिननि जा वेझो थियणु घुरिजनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर हुकूमत मेणा बि ॾींदी रहे थी, पर GTA उन्हनि सां कंहिं सां मुलाक़ात करणु, कंहिं सां कंहिंजी पुठभराई करणु, कंहिंजी हिमायत करणु वेई न आहे हुते न। तेरी दरबार में पहुचे तो सभु एक हुए। ही हिकिड़ी दरबार में पीपल्स पार्टी हुजे या GDA हुजे, जंहिं दरबार में उते मौजूदु थियनि था सभु हिकु आहिनि। उन जे करे जेको बि सिंध जे अवाम जे फ़ाइदे वारी ॻाल्हि हूंदी उन्हीअ ते हुननि जो जेको आहे सो कन जेके आहिनि से ॿोड़ा हूंदा, हू उन ते ऐं ज़बान बि गुंगी रहंदी, हू उते ॻाल्हाए बि नथा सघनि कंहिं बि इशू ते। जेको असुलु इशू आहे सिंध जे अवाम जो, सिंध जे माण्हुनि जो, तव्हां रुॻो हिते न ॾिसो। जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाणी जो मसइलो आहे, फॉर एग्ज़ाम्पल सिंध जो जेकॾहिं चऊं त नंढड़ा नंढड़ा माइक्रो क़िस्म जा कालाबाग डैम ठहियल आहिनि। मां पुछड़ी जो हिकिड़ो 2 ॿारहा ज़मीन ख़ुदि मूं वटि बि आहे ऐं खोड़ माण्हुनि वटि हूंदी। असां पुछड़ी में पाणी जे लाइ जानवर सिकनि था त पाणी अचे, दरिया जो पहुचे। हाणे उन सूरत हाल में केर बि माण्हू इन पाणीअ जे इशू जा त 2 रुख थी विया आहिनि। हिकिड़ो आहे त तव्हां मथां पाणी न पियो अचे, ॿियो आहे त सिंध में पहुचण खां पोइ जेको पाणीअ जो हाल थिए थो उहो बि वॾो इशू आहे। सिंध में पहुचण खां पोइ जेको हाल थिए थो उन्हीअ खे ई असां माइक्रो कालाबाग डैम्स चऊं था न। त उते जेका आहे त हुकुमरान धुर ऐं प्लस उन सां गॾु जेका आहे जेकॾहिं पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन चवनि था त कंहिं बि मुंहिंजे ख़्याल में त वॾी लेवल ते GDA जे कंहिं बि पाण सां गुफ़्तगू जारी रखूं था। गौस बख्शान ॿार MNA आहिनि, गॾु आहिनि असां सां। ऐं मर साहब, तव्हां अॼु वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई आहे, सिंध जा चूंडियल नुमाइंदा हुया, कहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू थी, कुझु शेयर कंदो असांजे नाज़रीन सां? हाँ बिल्कुलु, अॼु त असांजी बैंक्स में मुलाक़ात हुई ऐं मां डॉक्टर समीदा मिर्ज़ा बि MNA में उस्ताद अलीगढ़ खान बि आया हुया ऐं असां हुन सां सिंध जे डेवलपमेंट ते ॻाल्हायोसीं। जेका कुझु डेवलपमेंट थी रही आहे या थिए या उन ते असां घणो ज़ोर ॾिनोसीं। हेल्थ कार्ड ते ज़ोर ॾिनोसीं, सिंध जे मसइला जेके आहिनि उन्हनि ते ॻाल्हायोसीं, पाणी जे शॉर्टेज ते ॻाल्हायोसीं। बर साहब, पाणीअ जी शॉर्टेज ते, पाणीअ जे शॉर्टेज जा 2 रुख आहिनि। हिकिड़ो वफ़ाक़ी सतह ते जेकी प्रॉब्लम आहे, सिंध हुकूमत चवे पई थी त मथां पाणी असांखे घटि थो मिले पियो, ज़्यादती थिए थी पई। ॿियो मक़ामी सतह ते आहे। GDA आमतौर ते मक़ामी सतह जे पाणीअ ते ॻाल्हाए थो पियो। हुन इशूअ ते बि वज़ीर आज़म सां ॻाल्हि ॿोल थी त इरसा असांजी उन इशूअ ते ॻाल्हि वज़ीर आज़म न थी। वज़ीर आज़म साहिबु चयो आहे पाणी जेको आहे तव्हां ॾिसो वेही, जेको आहे हिते तव्हां वटां साम्हूं परिवार ॾिसो किथे आहे कमी पेशी का कोटवार या का ख़राबी आहे, ॾिसो तव्हां दुरुस्त कया। असांजे जेके मसइला आहिनि, असांजे सिंध में जेको असांजे कैनाल ते टेल ते पाणी नथो पहुचे, उहो त सिंध गवर्नमेंट जी कोताही आहे न। कैनाल जी फिट क्लीयरेंस न थी आहे, कैनाल जी सफ़ाई मेंटेनेंस न आहे, तॾहिं पाणी नथो पहुचे। बिल्कुलु सही था चओ, इहो त सिंध गवर्नमेंट जी कोताही आहे ऐं जंहिं नमूने मैनेज थिए पियो उन ते तमामु वॾो एहतजाज बि थिए पियो थो। पर गॾोगॾु हीअ बि हक़ीक़त आहे ट्यूबवेल ते ॻाल्हायो, ट्यूबवेल घणायो, जेके ट्यूबवेल बंदि पिया आहिनि स्कार थिया, उन्हनि खे सिंध गवर्नमेंट तव्हां कुझु मदद ॾियो त सिंध गवर्नमेंट खोले नवां ट्यूबवेल सोलर ते हलायो, जीअं पाणी ज्यादा मिठो पाणी आहे कैनाल जे तेल ते उहे जे पाणी ते मिले। पर इहा ॻाल्हि ज़बरदस्ती, पर हीअ बि हक़ीक़त आहे त जेको इरसा पाणीअ जे विर्छ में नाइंसाफ़ी करे पई, उहो मसइलो बि हिन फोरम ते आयो। अञा असां ॻाल्हायोसीं त पाणीअ में जिते का रुकावट आहे ॿुधायो, पिन पॉइंट कयो। डॉक्टर समीदानी ते ॻाल्हायो, मां सभिनी ॻाल्हायोसीं जनरल खे। हा न, पर उहो ई छाकाणि त दांह इहा थींदी रहे थी पई त जेको इरसा जो पाणीअ जी डिस्ट्रीब्यूशन आहे पहिरां 2 तहत थियणी आहे, उन तहत न पई थिए जेकी ॻाल्हि आहे, उहा बि ॻाल्हि आई हिन चवण उन ते थिए थी, असां चऊं था नथी थियणी आहे त चलो। ॿियो इहा ॻाल्हि बि थी त सिंध में पुलिस स्टेट क़ाइमु थी वियल आहे, उन हवाले सां छा गुफ़्तगू थी आहे? बजट ते ॻाल्हि निकिती कि बजट सिंध में पास थी आहे, लीडर ऑपोजिशन खे पार्लियामेंट लीडर्स खे ॻाल्हाइण न ॾिनो, GDA जे पार्लियामेंट लीडर खे ॻाल्हाइण कोन ॾिनो। 20 मिंटनि में बजट पास करे वेंदा, पीपल्स पार्टी क्लेम आहे जमहूरियत कोई आहे, जमहूरियत कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे। हा न, जेको पुलिस स्टेट जी ॻाल्हि कयो पिया त कोई स्पेसिफिक ॻाल्हि थी त किथे किथे पुलिस विक्टिमाइज़ेशन कई आहे? असां वटि हाणे नओं SP थिया शिकार में माण्हू रोज़ अफ़वाह अलाए केतिरा माण्हू अफ़वाह थिया आहिनि, कुझु मोटाए थो ऑफिसर रखनि था त XYZ जे चवण ते, उहे उनजे चवण ते हलनि था। इन करे लॉ एंड ऑर्डर जो ॿुधी वियो आहे, जेको चवनि था उहो पुलिस वारा कनि था। इहो शिकारपुर रखिया अथऊं, जेको वेंदा त शायदि कुझु चङाई न थिए शिकारपुर में।
शिकारपुर में त थींदो, पर जनरली जेको मामिलो आहे, मिसाल तौर बहरिया वारे वाक़े खां पोइ वॾे पैमाने ते कारकुननि जे ख़िलाफ़ गिरफ़्तारी थी वियूं आहिनि, जिन माण्हुनि प्रोटेस्ट कयो आहे उन्हनि ते केस दाख़िल थिया आहिनि, GDA उन ते न ॻाल्हायो आहे, ऐं हिन मुलाक़ात में उन मामले ते बि का गुफ़्तगू थी? जी इहा ॻाल्हि त न थी, हिन ते बि न थी। न, पर उन ते ख़ुदि फेडरल गवर्नमेंट ऐं बहरिया GDA बि ख़ामोशी अख़्तियार कई आहे, उन में उन्हनि जो रोल न आहे। वॾे पैमाने ते कारकुन गिरफ़्तार थिया आहिनि, माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, 22 FIR थियूं आहिनि। इहो फोरम मुनासिब न हो त उते बि इहा ॻाल्हि कढिजे हा। भला हू NFC जी जेकी शिकायत आहे त NFC वरी बि न थियो ऐं पैसा न पिया अचनि, उन वाले सां का ॻाल्हि थी? महिरबानी साईं गौस बख्श मेवर साहब, मतलब टाइम न हो न गुफ्तगू, टाइम न हो, एजेंडा त ईंदा आहे। शिकारपुर में जेको आहे सो SP चङो अचे, उहो दादू में सुठो SP अचे, उहा ई हूंदी त हैदराबाद में को सुठो SP अचे। GDA जो इहो मसइलो आहे। पाण गुफ्तगू जारी रखंदासीं, हिन मामले खे जेतिरो सम्झ में आयो तो सम्झासीं, वरी ॿियनि मौज़ूअनि ॾांहुं हलंदासीं, पर ब्रेक वठूं था। वेलकम बैक। अॼु जी ॻाल्हि में पहिरें सेगमेंट में असां गुफ़्तगू कई त कीअं जेकी GDA जी लीडरशिप हुई या MNAs हुया, उहे मिलिया उते साईं बहरिया टाउन में हुन पुलिसिंग ऐं ह्यूमन राइट्स वायोलेशन ॿिया केस न थिया। NFC अवार्ड ते उहा न थी, हो टाइम न हो, दिमाग़ वक़्तु थी वियो तमामु। इन वक़्तनि ते आमतौर ते ईअं थींदो आहे। पर हिकिड़ी ॿी वॾी ख़बर जेका असां शुरूअ में शेयर कई हुई, उहा इहा आई त FATF में हिकिड़ो भेरो वरी सूरत हाल इहा थी, पाकिस्तान जे कम खे सारायो त वियो, इहो ठीकु आहे, पर नालो ग्रे लिस्ट में ई मौजूदु रहियो ऐं ज़ाहिर त इहो सीरियस क़िस्म जो मामिलो आहे इंटरनेशनल फोरम ते। साईं ॾिसो, पाकिस्तान इंटरनेशनल फोरम्स ते तमामु सीरियसनेस खे फेस करे पियो, ऐं उहा ॻाल्हि हींअर ताईं सम्झ में नथी अचे त पाकिस्तान उन में सीरियस छो नथो वठे उन खे, छो त इहो असांजे लाइ अॻिते हली 2019 खां इहो जेको हिकिड़ो सिलसिलो हले थो, 18 खां हाणे इहो 4 सालनि 3 जो जेको सॼो हिकिड़ो स्पेन ऑफ टाइम आहे, इन में हले पियो, ऐं उन में असां कंहिं बि क़िस्म जा एफर्ट्स जेकॾहिं वठूं था त उहे क़ाबिल क़बूल नथा थियनि। उन में मिसाल हिकिड़ो भेरो त हिन भेरे 2 तक़ाज़ा जेके कयूं आहिनि त सज़ाउनि जे निज़ाम खे बहितर करियो, हीअ त तमामु आम ॻाल्हि आहे न। आम ॻाल्हि आहे, ऐं आम ॻाल्हि उहा हुजणु खपे, छो त पाकिस्तान जंहिं तरीक़े सां दहशतगर्दी खे मुंहुं ॾिनो आहे, ऐं जंहिं तरीक़े सां दहशतगर्दी हिते 60-70 हज़ार माण्हू जेको आहे सो पाकिस्तान जो हिते बेगुनाह शहीद थी चुको आहे। इन में दहशतगर्दी जे भर चढ़ियो आहे। मुख़्तलिफ़ दहशतगर्द तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि जेको आहे उन्हनि खे किथां खां इल्ज़ाम आहे पाकिस्तान ते का मदद मिले थी, सीरियस मामिलो आहे, पर उन खे असांखे त सीरियस वठणु खपे, संजीदगी सां उनखे। GR बलोच साहब असां सां गॾु आहिनि, सीनियर सिफ़ातकार। साईं बलोच साहब, महिरबानी, तव्हां सां असां चाहियो पिए त गुफ़्तगू अफ़गानिस्तान वारे मामले ते बि थिए, पर जॾहिं प्रोग्राम शुरू कयोसीं त चंद घड़ियूं अॻु में ख़बर आई त पाकिस्तान जो नालो FATF जे ग्रे लिस्ट मां ख़ारिज थियणो हुयो, पर उहो न थियो, नालो ग्रे लिस्ट में रिटेन रहंदो, ऐं 2 तक़ाज़ूं ॿियूं बि कयूं वयूं आहिनि। हिकिड़ो त सज़ाउनि जे निज़ाम खे बहितर कयो, ऐं ॿियो आहे त पाकिस्तान गॾियल क़ौमुनि तरफ़ां नामज़द कयल UN डेज़िग्नेटेड टेररिस्ट जेके आहिनि 1373 आहिनि, उन्हनि खे सज़ाऊं ॾिए। हीअ जेकी डेवलपमेंट थी आहे, कीअं था ॾिसो? जी नासाब, बेसिकली जेको FATF जो जेको एक लिहाज सां रस्तो असांजे गले में पियल आहे या असांजे गदन में पियल आहे, उन ई वॾी एफर्ट जो हिसो आहे जेके पाकिस्तान एक्सटर्नल कुवत ऐं तव्हां सम्झी सघो था उनजे सरमान आहे त कीअं सरमान आहे। नंबर 2, काफ़ी सारा अहिड़ा आहिनि जेके उहो जेको फोटोज़ आहिनि के असां वठणु चाहिनि, नंबर 3 ऐं वाक़ई जेके हद ताईं असांजे अंदरूनी निज़ाम में अञा झोल आहिनि, कमज़ोरियूं आहिनि, जेका अक़वाम आलम आहे, दुनिया जी कुवतूं आहिनि, से चाहिनि थियूं त पाकिस्तान पंहिंजे इंटरनल जेके गैप्स आहिनि, इंटरनल जेके
इंस्टीट्यूशनल वीकनेसेस आहिनि उन्हनि खे सही ऐं दुरुस्त करे। त मुंहिंजे ख़्याल इहा हिकिड़ी कॉन्स्टेंट एफर्ट आहे। इनखे हुकूमत खे बयाननि बयादी में करण जे बजाए बहितर आहे त जंहिं तरह सां पॉज़िटिवली उन्हनि काफ़ी सारा अचीव कया आहिनि गुज़श्ता जेका हिन खां पहिरियां जेका ड्यूटीज़ में आई थिंक तक़रीबन 23 या 27 ताईं पहुता हुआ 26 ताईं पहुता हुआ। हिकिड़ो नुक़्तो रहियल हुयो जी को त इन लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल असांखे असां बजाए जो उन्हनि सां पॉलिमिक में कयूं ट्रांसपेरेंसी दुनिया जे साम्हूं अचूं त अचो तव्हां ॾिसो ॿिया मुल्क सां तव्हां कंपेयर कयो जेके असांजे ख़िते में आहिनि उन्हनि जे हिसाब सां निज़ाम काफ़ी बहितर आहे। त मुंहिंजे ख़्याल असांखे हिन में घबराइण न घुरिजे। बलोच साहब पाकिस्तान जे टॉप डिप्लोमेट जेको फॉरेन मिनिस्टर आहे उहो ॾाढो पुरुमीद हो ऐं हुन 3 ॾींहं अॻु बि चयो त हिन भेरे पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। जेकॾहिं उहा एक्सपेक्टेशन पूरी न थी आहे त उनखे को एक्सटर्नल रीज़न्स चइजे या असांजी जेकी उन सतह जी फर्ट न हुई, छा चइजे उनखे? मुंहिंजे ख़्याल के हद ताईं जीतू मुंहिंजी तव्हांखे मां चयो न पहिरियां त के क़ुवतूं आहिनि आलमी जेके जिन सदवाणी असांजो मुखालिफ़ या दुश्मन मुल्क करे रहियो आहे त ज़ाहिर आहे एज़ ए फॉरेन मिनिस्टर उनखे ऑप्टिमिज़म त ॾेखारणो आहे, क़ौम खे उमेद त ॿुधाइणी हूंदी आहे त प्रधान आहे त खणी एतिरो दोष नथो ॾेई सघिजे। ऐं वाकई उमेद हुई बि एतिरो सारो पाकिस्तान अचीव कयो हुयो माइलस्टोन। पर ही जेके ॿ तक़ाज़ाऊं आयूं आहिनि साईं, हे जेके ॿ तक़ाज़ाऊं आयूं आहिनि त पाकिस्तान में सज़ा जे निज़ाम खे बहितर करियो ऐं ही जेके UN डिज़िग्नेटेड टेररिस्ट आहिनि उन्हनि खे जेको आहे सज़ाऊं ॾियो। इहो ही ख़ासि तौर ते जेको 1373 UN डिज़िग्नेटेड टेररिस्टनि खे सज़ाऊं ॾियण वारो मामिलो आहे इहो त पाकिस्तान जे इंटरनल मामलनि ते काफ़ी वॾो इफेक्ट कंदो। जो तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे नाज़ साहब त काफ़ी सारा अहिड़ा मुजरिम हुआ जेके तमामु ख़तरनाक हुआ उहे सज़ाऊं या त उन्हनि जूं माफ़ कयूं या उन्हनि खे ज़मानत खे ख़ारिज कयो। तमामु वॾा वॾा जेके हुआ नाला हुआ जेके तव्हां पाण तव्हांखे ख़बर आहे कराची जे भरिसां जेको हिकिड़ो साहबी जो क़त्ल थियो त उन्हनि जे जेके मशकूक हुआ उन्हनि खे बि रिहाई मिली वई। असांजे उनखे बहितर करणो पवंदो। महिरबानी साईं GR बलोच साहब तव्हां असांखे जॉइन कयो। डॉक्टर वजी साहब ही मुतालबो काफ़ी सीरियस आहे न जेको एतिरनि टेररिस्टनि खे सज़ा ॾियण वारो इन छाकाणि पाकिस्तान में उनजा तमामु घणा इंटरनल रिफ्लेक्शन्स आहिनि, पुल्स एंड पुश्स आहिनि। साईं ॾिसो उन खे कंहिं बि सूरत में पाकिस्तान खे उन मां निकिरणो पवंदो। पाकिस्तान खे दुनिया में पंहिंजो हिकिड़ो सिविलाइज़्ड ऐं हिकिड़ो बहितर तस्वीर जेका आहे जेका पोर्ट्रेट तस्वीर कई वई आहे पाकिस्तान जी उहा इहा आहे जेके हाणे रिज़ल्ट्स अचनि था। उन मां निकिरण जे लाइ पाकिस्तान खे सीरियस स्टेप खणणा पवंदा। मुल्क जॾहिं सीरियस स्टेप खणंदो ऐं अॻिते वधंदो त उन खां पोइ ई असां अहिड़नि ग्रे लिस्ट मां इन्हनि मां जेको आहे सो माजी साहब पाण गुफ़्तगू जारी रखूं था। हिते हिकिड़ी ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ असीं सिंध यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि जे एहतजाज जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं पर ब्रेक। वेलकम बैक। अॼु जी ॻाल्हि जे हिन 3 सेगमेंट में असीं ॻाल्हि कंदासीं सिंध यूनिवर्सिटीअ जी जिते फ़ीयुनि में वाध जे ख़िलाफ़ु शागिर्दनि जो एहतजाज हाणे अवामी एहतजाज में तब्दील थी रहियो आहे ऐं माण्हू हिन मसइले में दिलचस्पी रखनि था छाकाणि त सिंध यूनिवर्सिटी में आम तौर ते ग़रीब उर्बन जा ॿार पढ़नि था पर फ़ीयुनि में वाधारो जेको थियो आहे उहो ऐं ॿिया मसइला आहिनि। रुॻो फ़ीयुनि जे वाधारे जी ॻाल्हि नथा कयूं पिया, बुनियादी तौरु हॉस्टलुनि जी ॻाल्हि आहे, ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि आहे, सहूलियतुनि जी ॻाल्हि आहे। इन जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहब आहिनि जेके वाइस चांसलर आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा। कलोड़ो साहब महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। एहतजाज भले पियो थो, गुज़िरियल ॾींहं ॻाल्हियूं थियूं, उहे ॻाल्हियूं नाकाम थी वयूं या तव्हांजी ऑफर अञा ताईं मौजूदु आहे? पहिरियां त तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे तरफ़ां जेका पाकिस्तान जी पहिरीं यूनिवर्सिटी सिंध जी पहिरीं यूनिवर्सिटी जे तरफ़ां जेका सिंध जे माण्हुनि या सिंध जे ॿारनि खे सर्विस प्रोवाइड कई पई वञे एजुकेशन जे सिलसिले में, इन जो मिसाल
सिंध में या पूरे पाकिस्तान में कोन्हे। ॿी ॻाल्हि जेका इन हक़ीक़त खां केरु इनकार न कंदो त जेके सहूलतूं पंहिंजे जेतिरा बि हुनजा वसीला आहिनि यूनिवर्सिटी ऑफ सिंध उहे प्रोवाइड कया आहिनि, उन में सहूलतूं ॾिनियूं आहिनि। हाणे फीस स्ट्रक्चर ते अचूं था त सिंध यूनिवर्सिटी जो फीस स्ट्रक्चर मेरिट ते या सेल्फ ते पाकिस्तान जे हर यूनिवर्सिटी खां घटि में घटि सिंध यूनिवर्सिटी जो आहे। ऐं इहा बि त सिंध जे माण्हुनि या सिंध जे पंहिंजे ॿारनि जे लाइ, असांजे ॿारनि जे लाइ आहे। हॉस्टलनि जी जेकॾहिं ॿधूं तव्हांखे भला इहो इते जेका आहे इहा हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾियां त सिंध यूनिवर्सिटी जी फीस मेरिट जे स्ट्रक्चर वारी केतिरी आहे। उहा जेकॾहिं 17 वारी बैच आहे या 18 वारी बैच आहे त 18 वारे जी जेकॾहिं 15,000 आहे, 19 वारे जी जेको 2019 में थियो उन जी फीस जेका आहे सा आहे 19,000, 20 वारे जी आहे 22,000। हाणे इहा आहे फीस स्ट्रक्चर त जेके जेके बैचिस दाख़िल थियूं उन्हनि में इंक्रीज़ इहा थी त 20 ऐं 21 में फी कान वधाई वई। ऐं हिन वक़्त जूं जेके माली हालतुनि खे मद्देनज़र रखंदे सिंडिकेट जे अप्रूवल सां उन में कुझु इज़ाफ़े जी रिकमेंडेशन मिली, जंहिंमें इहो त जॾहिं असां गवर्नमेंट सां राब्तो पिया कयूं त गवर्नमेंट जे तरफ़ां बि अचे पियो त तव्हां स्टेप्स कहिड़ा वरिता आहिनि पंहिंजे रेवेन्यू खे इम्प्रूव करण जा। हाणे यूनिवर्सिटी वटि पंहिंजो रेवेन्यू जो हिकिड़ो त एडमिशन आहे, ॿियो जेके सर्टिफिकेट्स वग़ैरह, टियों जेको आहे सो आहे एफिलिएटेड कॉलेजिस में जेके एग्ज़ाम कंडक्ट कंदी आहे यूनिवर्सिटी। उहे जेको 2 साला प्रोग्राम BA 2 सालनि वारो प्रोग्राम BA BSc BCom ऐं MA वारो उहो फेडरल गवर्नमेंट जे HEC जेका उहो बंदि करे छॾियो, जंहिंजे करे उन जे करे यूनिवर्सिटीअ खे जेका ओॾां आमदनी थींदी हुई तक़रीबन 70 करोड़ त उहा जेका आहे सा स्टॉप थी वई। ऐं ग्रांट्स बि जेके आहिनि ग्रांट्स बि 2000 हिन लास्ट 3 इयर्स में इस्लामाबाद HEC जे तरफ़ां वधिया कोन्हनि, पर पाण ते हिन साल त गुज़िरियल साल खां बि घटि हो। हाणे इन खे पॉइंट आउट करणु ज़ाहिर आहे त वाइस चांसलर जी ज़िमेदारी आहे त हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे उन्हनि खे पंहिंजे यूनिवर्सिटी जो कंसर्न ॿुधाए ऐं उनखे परसू करे। मूंखे जीअं त 4 महीना थिया आहिनि, मूं पंहिंजे इन वक़्त में जेके जेके उन्हनि सां कम्युनिकेशन कयूं उन्हनि जा अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त नतीजा अचणु शुरू थिया आहिनि। इहो न त ही बि 1-2 ॾींहं जेको उन जे कलोड़ साहब जेकॾहिं रिसोर्सिस घटिया आहिनि त यूनिवर्सिटीअ में स्टेक होल्डर रुगो स्टूडेंट्स न आहिनि, एम्प्लॉइज़ बि आहिनि ऐं टीचर्स बि आहिनि। असां लगातार ॾिसूं पिया था त टीचर्स जा त इंसेंटिव्स वधनि पिया था ऐं बर्डन स्टूडेंट्स ॾे शिफ्ट पियो थो थिए न। हाणे ॾिसो त इहो मां मुंहिंजे लाइ स्टूडेंट्स, छो त यूनिवर्सिटी जेकॾहिं आहे त स्टूडेंट्स जे लाइ ठही ऐं उन स्टूडेंट्स खे फैसिलिटेट करण जे लाइ उस्ताद आहिनि। इहे को 2 या 3 पार्टियूं हिते न आहिनि। मां हिकिड़ी धुर जी ॻाल्हि न कंदुसि। जेकॾहिं टीचर्स जो जेकॾहिं रिम्यूनरेशन वधियो हो त उहो वधायो कंहिं हो, छा सिंडिकेट खां इहा अप्रूवल वरिती वई? जॾहिं मां आयो आहियां त मूं अचे टीचर्स खे रिक्वेस्ट कई त इहो घटायो ऐं उन्हनि इन में पंहिंजो जेको रिम्यूनरेशन हुनजो अप्रूव कयल हो उन में हुननि 2022 खां एश्योरेंस ॾिनी ऐं उन ते रेट लिखी ॾिनी त असीं हेतिरो घटि वठंदासीं। ठीकु आहे। हाणे अचूं था त स्टूडेंट्स जो जेको आहे त स्टूडेंट खे बि मुंहिंजे तरफ़ां न कंहिं टीचरनि जे तरफ़ां न यूनिवर्सिटी जे तरफ़ां असां यूनिवर्सिटी खे वठंदासीं त जेको यूनिवर्सिटी खे एक्सप्लॉइट ॿाहिरि जा माण्हू कनि था उहे न कनि, हक़ीक़त जी ॻाल्हि कनि, अंगनि अखरनि खे ॾिसनि। असांखे स्टूडेंट जेतिरा प्यारा आहिनि अहिड़ा थी सघे थो ॿाहिरिनि माण्हुनि खे बि हुजनि, पर असां खां वधीक कोन्हनि। असां उन ॻाल्हि खे ईअं वरितो आहे त हॉस्टल जी फी तव्हां ॾिसो त साल जी 4,500 रुपया साल जी फी आहे। साईं हॉस्टल जी फी ऐं हॉस्टल जो हाल त असां ॾिसी आया आहियूं न। हाणे तव्हां ॿाहिरिया माण्हू, सिंध जा ॿाहिरियनि माण्हुनि जो हक़ आहे, सिंध जे माण्हुनि जे ॿाहिरियनि माण्हुनि जो हक़ आहे, उन्हनि जा बचा हुते पढ़नि था त उहे तव्हां सां ॻाल्हाइनि। तव्हां इन मक़सद जे लाइ हुते मौजूदु आहियो त उन्हनि हॉस्टलुनि जो त हाल तमामु बदतर हाल आहे। ॾिसो न भला ॾिसो, जेकॾहिं वाइस चांसलर एफर्ट्स वठंदो, हुन वटि फंड्स जी अवेलेबिलिटी थींदी त इन हॉस्टलुनि में जेके बि इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे उनखे बहितर करण जी बि तॾहिं कोशिशि कंदो न। ऐं वाइस चांसलर जी इहा बि ज़िमेदारी आहे त गवर्नमेंट खे लिखे, गवर्नमेंट सां राब्तो करे, गवर्नमेंट प्रोविंशियल हुजे या फेडरल गवर्नमेंट हुजे, उन्हनि खां
इन जे लाइ फंड्स वठे। हिकिड़ा त अहिड़ा मुतालबा बि आहिनि जेके फौरी तौर ते रिलीफ ॾिए, मतिलबु इन बिना कंहिं प्रोटेस्ट जे रिलीफ थियणु घुरिजनि, मिलणु घुरिजनि। मिसाल तौरु पाकिस्तान स्टडी ऐं रूरल डेवलपमेंट जे शागिर्दनि जा 11 खां 12 क्लास ताईं जेके हिननि एक्शन कमेटी वारनि जो तव्हां वटि प्लान इहो पहुतल आहे पेपर, मां उन खे थो पढ़ां, आर्ट्स फैकल्टी में रखियल आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखां जवाबु बिल्कुलु वठंदा वञो। तव्हां ॾिसो त हिते इहे जेके बि शागिर्द आहिनि असांजा, इन्हनि जा इंचार्ज जेके आहिनि उहे ऑफिसर आहिनि, उन्हनि जे मथां मॉनिटरिंग जे लाइ प्रोफेसर रखियल आहिनि। ट्रांसपोर्ट जो जेको इंचार्ज आहे हिकिड़ो सुठो टीचर उहो मुक़ररु थिया काज़ी साहब, उन जी ज़िम्मेवारी इहा आहे त जेकॾहिं ट्रांसपोर्ट ऑफिसर किथे नथो पहुची सघे त उते फैसिलिटेट कराए। इहो वॾो मसइलो आहे, इहो मुंहिंजे नोटिस में कॾहिं कंहिं मुतालबे जी सूरत में आंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त इहो जेकॾहिं क्लास वारी ॻाल्हि त हेॾे क्लास छो था अटेंड कनि, मां हिननि खे टीचर उते पंहिंजनि डिपार्टमेंटनि में अरेंज कराए ॾियां। न त उहो ई मां चवां, मां इहा ई ॻाल्हि पियो चवां त ही तमामु इनखे मुतालबे जे सूरत में हाणे डायरेक्टर स्टूडेंट अफेयर्स जेको शागिर्दनि मिसाल तौरु हिकिड़ो रीज़न हू ॿियो बि ॾियनि पिया था त भाई इहो कोविड जे करे यूनिवर्सिटियूं बंदि हुयूं ऐं सॼो मामिलो हुयो, उन में पाणी बिजली ट्रांसपोर्ट असां इस्तेमालु ई न कई आहे, उन्हनि जी फ़ियूं कीअं ॾियूं? अदा ॿुधो सही न, उन में तव्हां ॾिसो त हॉस्टलनि जी जेका फीस आहे, हॉस्टलनि जी 4,500 रुपया साल जी आहे, पर जेको मुलाज़िम उते यूनिवर्सिटी जो जेको अपॉइंट थियल आहे, इलेक्ट्रीशियन हुजे, सैनिटरी वर्कर हुजे, माली हुजे, सिक्योरिटी गार्ड हुजनि, इन्हनि जूं पघारूं जेको अल्टीमेटली यूनिवर्सिटी जेका उन्हनि खे त पे कयूं पे। हीअ जेका इंतहाई सब्सिडाइज़ क़िस्म जो एकोमोडेशन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे तरफ़ां अवेलेबल आहे, जेको इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां त ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि न, कराची यूनिवर्सिटीअ हॉस्टलूं बंदि करे छॾियूं, उन वटि का बि हॉस्टल कोन्हे। हीअ सिंध यूनिवर्सिटी जेका 4,000 शागिर्दनि खे फैसिलिटेट करे थी, जहिड़ो हाल आहे यूनिवर्सिटी जो, जेको फाइनेंस जे हिसाब सां बि सम्झ जेतिरा फंड्स हुन वटि हुजनि, पर इन में शागिर्द बि रियलाइज़ करे थो ऐं असीं बि रियलाइज़ कयूं था, पब्लिक बि करे थी त असांजो ॿार सस्ते एकोमोडेशन में हुजे, छो त असांजा हेॾा वसीला कोन जो असीं प्राइवेट एकोमोडेशन 10,000 महीने वारो ख़रीद करे सघूं ॿाहिरि। ओके, यानी हाणे सूरत हाल छा आहे त फीस स्ट्रक्चर में तब्दीली न ईंदी? न, ॾिसो फीस स्ट्रक्चर जेका उन में जेका इंक्रीज मामूली क़िस्म जी थी, उहा सिंडिकेट जे आर्ग्यूमेंट ॿुधण ऐं उन वॾा जेके बाक़ाइदे स्क्रूटनाइज़ करण खां पोइ थियो, जेका मामूली, मतिलबु मां उहा ई पियो चवां त हाणे उहा रिटेन रहंदी न, प्रोटेस्ट न थियो। ॿुधो, उन में इहो आहे त जेका सिंडिकेट जे हिन सां थी, उन में घणो फ़र्क़ु घणो हो, जंहिंखे न चयो त वॾियूं फीस वधी वयूं या ही ॿाहिरि जा माण्हू चवनि था, असांखे अहसास आहे त इहो बि न वधे, इहो बि असीं गवर्नमेंट खां वठूं, पर यूनिवर्सिटी जे ॾिसो त जेको ख़र्च ऐं जेका पघारूं पेंशन ऐं ऑपरेशन ख़र्चो महीने जो घणो आहे, हू तव्हां गवर्नमेंट खां केतिरो थो मिले, इनखे माण्हू केरु कंसीडर कोन थो चवंदो, वाइस चांसलर जो मतिलबु गवर्नमेंट जेको ॾिए थी न, इहो तव्हां सम्झण जी कोशिशि कयो, गवर्नमेंट पब्लिक खां टैक्स कलेक्ट करे ॾींदी आहे, आम माण्हूअ जो पैसो हूंदी आहे, शागिर्द बि आम माण्हूअ जो पैसो ॾींदो आहे, त सॼो बर्डन उन ते ई अचिणो आहे न, उन ते ई अचिणो, पर तव्हां ॾिसो त जे ज़रूर सैंक्शन वाइस चांसलर जे हथ में न आहे त हितां पनो लिखी वञी मथां इस्लामाबाद में वञी 10 करोड़ जे बजाय 20 करोड़ खणी अचे, पंहिंजे हथ में त न त ज़रूर लिख पढ़ सां ऐं वॾी इन मां जेको कंक्लूजन में सुवाल तव्हां खां बार बार पुछां पियो त फ़िलहाल जेकी फ़ियूं वधियल आहिनि उहे वापसि न पई थियनि, साईं जेके फ़ियूं आहिनि उहे उन्हनि में रिलीफ जो असां करे छॾियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि, केतिरी रिलीफ जो अनाउंस कयो आहे? जेका इंक्रीज़ जेको डिफरेंस आहे इंक्रीज़ जो जी, उहो उन जो 50% मेरिट वारनि खे तोड़े सेल्फ वारनि खे, हा, पर उन ते स्टूडेंट्स चाहे जो उनखे रिफ्यूज़ कयो आहे वञण खां, मॉर्निंग हुजे या इवनिंग हुजे, ठीकु आहे। साॻे वक़्तु इहो आहे त जेकॾहिं को शागिर्द जेकॾहिं फीस जेको सेल्फ वारो नथो पे करे सघे त उहो मंडे ताईं डायरेक्टर एडमिशन खे दरख़्वास्त ॾींदो त उन खे 28 तारीख़ जेको चालान खे जनरेट थी मिलंदो ई पोर्टल जे थ्रू, उहो किस्तुनि में हूंदो, जेको शागिर्द जीअं रोके सघे जेके नथा पे करे सघनि। महिरबानी साईं डॉक्टर सिद्दीक़ कलोड़ो साहब, तव्हां असांखे जॉइन कयो, महिरबानी। सूरत हाल इहे गंभीर आहे, हिनखे घणो तरफ़ो ॾिसणु, मिसाल तौरु उस्तादनि जे इंसेंटिव्स जी ॻाल्हि आहे, ॿिया इहा आहे, हिनखे शेयर करणु घुरिजे ऐं जेन्युअनली मां हीअ ॻाल्हि बि सही आहे त यूनिवर्सिटी वटि वसीला घटि आहिनि,
यूनिवर्सिटीअ खे सस्ती रेजिडेंस ॾिए थी पई, पर हिन खे शेयर करण खां सवाइ ॿियो तरीक़ो नज़र नथो अचे भई। साईं हाणे ज़ाहिर आहे त जेकॾहिं ॾिठो वञे त पूरी दुनिया में एजुकेशन त राइट आहे, पर हायर एजुकेशन जेका आहे उहा पूरी दुनिया में महांगी। इहो मां ॻाल्हि तव्हां सां हिन खां प्रोग्राम खां अॻु में बि ॻाल्हि कई त रुॻो शागिर्दनि लाइ हायर एजुकेशन हक़ु न बनावे न, उहो साॻियो ई हक़ु तव्हां यूनिवर्सिटीअ जे पैसनि मां उस्तादनि खे हायर एजुकेशन ॾियो था, ॿारनि खे नथा ॾियनि। उस्तादनि खे बि त उहा मेरिट ते वञे थी, पोइ जेॾी महिल उस्ताद अपॉइंट थी थो अचे या शागिर्द ॿाहिरि जेकॾहिं वञे थो त उहो बि उन खे स्कॉलरशिप जेकॾहिं अचे थी त गवर्नमेंट उहा मेरिट ते ॾिए थी उन्हनि खे। तंहिंजे करे उहा मेरिट वारी शइ आहे, हायर एजुकेशन में मुकमिल तौर ते का बि प्रिविलेज न हूंदी। सर मां उहा ई ॻाल्हि चवां पियो थो बार बार, त मिसाल तौरु तव्हां उहो साॻे मेरिट उस्ताद उन यूनिवर्सिटीअ जे रिसोर्सिस मां उस्ताद खे हायर एजुकेशन ते वञो था, हू जॾहिं कुझु शेयर घुरे थो पियो त उन सां बि त कुझु कंपनसेट थिए न, उहा यूनिवर्सिटीअ जा साॻा रिसोर्सिस आहे। करोड़े साहिब इहो ॿुधायो, मां न सम्झी सघियुसि, पर इहा आहे त काफ़ी उहा का नॉमिनल का एतिरी वधी आहे, को 2000 ॾिसो इहो तव्हां इहो रिलेवेंट टर्म आहे। 2000 तव्हां जे लाइ वाइट कॉलर क्लास जे लाइ थोरा, मां ग़रीब माण्हू आहियां, कंहिं हारी पोरियत जे लाइ 2000 रुपया वॾो मसइलो आहिनि न, उनखे सोचणु घुरिजे न, इन्हनि खे ज़िद करे छो बि जनरली न ज़िद न हुजणु खपे। शागिर्द पंहिंजो बचो आहे ऐं उनखां पोइ इंतिज़ामिया जेका आहे उन खे बि उन ते शागिर्दनि खे फैसिलिटेट करणु घुरिजे। महिरबानी साईं, महिरबानी प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो साहब। नाज़रीन, अॼोकी गुफ़्तगू मां हितां इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।